ओम साईं राम। अॼु मां तव्हांखे हिकिड़ी गोवा जी स्टोरी थो ॿुधायां। गोवा में हिकिड़ो नंढो गांव हो, कांदोलिम। उते हिकिड़ो मछुआरो रहंदो। रोज़ सुबुह जो 8 साढे 8 बजे बोट खणी पासे में नदीअ में वेंदो। 11 साढे 11 12 ताईं जेके मछियूं मिलियूं उहो वठी खणी ईंदो। अधु मछियूं बाज़ार में विकिणींदो ऐं अधु मछियूं घरु खणी ईंदो ऐं अधु मछियुनि मां सीधो वठी ईंदो। घर में अची मानी खाईंदो, आराम सां सुम्ही पवंदो। पोइ वरी शाम जो चौपाल ते वेंदो। उते सभु माण्हू वेठा हूंदा, उन सां ॻाल्हियूं ॿोलियूं कंदो। आराम सां समुंड जे किनारे ते वेंदी, ॻाल्हियूं ॿोलियूं करे वरी राति जो घर अची मानी खाई सुम्ही पए। हिकदमि मज़े जी लाइफ करे, काई चिंता न, कुझु न। रोज़ जो हुनजो इहो ई रूटीन मस्तु। हिकु दफ़ो हुनजो दोस्त थो अचे लंडन मां। चएसि थो, यार तूं इहो छा वेठो करीं? चए थो, छा वेठो कयां? चए तूं पंहिंजी ज़िंदगी तूं सॼी ईअं विञाई वेठो। चए थो, छा कयां? मूंखे ॿुधाए मूंखे छा कयां? चई, हिकिड़ो कमु कर, सुभाणे खां पंहिंजी बोट खणी थोरो अंदरि वञ, थोरो 3-4 कलाक ॿिया बि मच्छी पकड़। चई, पोइ छा थींदो? चई, तोखे जाम मच्छियूं मिलंदियूं, जाम मच्छियूं खणी अची करे बाज़ार में जाम विकिणींदे, तोखे जाम पैसा मिलंदा। चई, पोइ छा थींदो? चई, पोइ जाम पैसा मिले पोइ वरी वॾो स्टीमर वठिजांइ, समुंड में वञिजांइ, उतां जाम मच्छियूं पकिड़े अचिजांइ। चई, पोइ छा थींदो? चई, पोइ तोखे जाम पैसा मिलंदा। उन खां पोइ तूं पंहिंजो वॾो घरु वठिजांइ ऐं वरी समुंड में वञी जाम मच्छियूं करे जाम पैसा जमा कजांइ। ऐं पोइ चई, पोइ छा थींदो करे? चई, तो वटि जाम पैसा थी वेंदा, तो वटि कार थींदी, तोखे वॾो घरु मिलंदो ऐं तुंहिंजी आराम जी लाइफ हूंदी। चई, पोइ छा थींदो? चई, पोइ टंग चाढ़े ते वेही रहिजांइ। चई, पोइ हाणे छा वेठो कयां? हाणे टंग ते चाढ़े वेठो आहियां। चओ साईं राम।